खबर शामिल कयूं पिया ठट्टो खां। मीरपुर साकरो लगे गोठ नूर मोहम्मद हुलियो में हुलिया बिरादरी पारां चीफ सरदार फिदा हुसैन हुलियो के मान में इफ्तार पार्टी रखी वही, जैमें लारकण खां हुलिया बिरादरी के चीफ सरदार फिदा हुसैन हुलियो पंहिंजे दोस्तन समेत शिरकत कई। साणस गॾु फ़कीर अल्लाह रखियो हुलियो, मुनीर अहमद हुलियो, जमील अहमद मक्सी, नादर हुसैन हुलियो, ज़ाहिद हुसैन लाड़क समेत ॿियनि मीरपुर साकरो लगी गोठ नूर मोहम्मद हुलियो में पहुची इफ्तार पार्टी में शिरकत कई। उन मौके ते चीफ सरदार फिदा हुसैन हुलियो ऐं साणस गॾु मुअज़्ज़िज़ महिमाननि खे आजियानो ॾिनो वियो। इफ्तार पार्टी में रईस मोहम्मद उस्मान बाज़ी बलोच, रईस अकबर ब्रह्माणी, वडेरो मीर हसन ख़ासकेरी समेत सहाफ़ी, सियासी, समाजी ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में इफ्तार पार्टी में शिरकत कई। गोठ नूर मोहम्मद हुलियो जे मेज़बाननि में हाजी मोहम्मद अयूब हुलियो, मीर मुबीन हुलियो, अब्दुल करीम हुलियो ऐं फ़कीर रमज़ान हुलियो समेत ॻोठाणनि इफ्तार पार्टी खां पोइ मानीअ जो पिणु बंदोबस्त कयो वियो। उन मौके ते लारकण खां आयल चीफ सरदार फिदा हुसैन हुलियो साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजे गुल जहिड़े मासूम ॿारनि खे पढ़ायो, स्कूल जी तालीम सां गॾोगॾु दीनी तालीम पिणु ॾियारायो, जीअं पंहिंजे ईंदड़ नस्ल में पाण खां बि वधीक शऊर अची सघे। रिपोर्ट करे रहियो आहे महमद अशरफ ख़ासकली बेरोची बे न्यूज़ ठट्टो।